नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तवाजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अवांखे पसंद ईंदी सो ही आहे दुनिया छाजे करे क़ाइम आहे, उहे कहिड़ियूं चीज़ूं ऐं उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जिन जे करे दुनिया क़ाइम ऐं दाइम आहे, उहे अवांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, दुनिया चार चीज़नि सां क़ाइम ऐं दाइम आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दुनिया जे क़ाइम रहण जो दारो मदार चार क़िस्म जे माण्हुनि ते आहे। नंबर 1 उलमा जे इल्म सां, ऐं नंबर 2 अमीरनि जे अदल इंसाफ़ सां, नंबर 3 अगनिया जी सखावत सां, ऐं नंबर 4 फ़ुक़रा जी दुआनि सां। प्यारा दोस्तों, ही चार क़िस्म जा उहे माण्हू आहिनि ऐं जिन जे करे ही दुनिया क़ाइम ऐं दाइम आहे। मूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान मुबारक अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कयो। त प्यारा दोस्तों, ही मुख़्तसिर ऐं बहितरीन मालूमात जेका मूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कई, इन खां बाद में वरी नई मालूमात में मिलंदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।